दम जी जानीड़ा आखिरी घड़ी बधा थो बई बाहूं अचे मुंडे तू लड़ी ओ न त मोफत वींदस मरी हुब में हैदर रिंद चवे। अदा साईं हिन महफ़िल में मूंसां संगत कया आहिनि सोढो जोगी बाजे ते आ अंब जोगी ढोलक ते आ उस्ताद मोहम्मद बैंजे ते आ ऐं दोस्तनि फरमाइश कई आहे चील बंद खां मियां मोहम्मद हसन शाह ऐं फतेह अली शाह ऐं अब्दुल्ला मास्तर ऐं शौकत अली आख़िर ॾिसो चए पियो मुंहिंजा महबूब साईं एॾो मूंखे त विसारे वेही रहे तुंहिंजे विछोड़े मूंखे तमामु बीमार करे विधो आहे। ॾिसो चए पियो इहो ॿुधी जॾहिं महबूब आयो ॾिसण जा तॾहिं उनखे कहिड़ो हाल पेश पियो करे। पुगी आहे अची हालत हालती पुगी आहे अची हालत ये मिठा मुर्गो मरण वारी नेकी जग में कई जानी पिरी मुंहिंजी कपोवारी नेकी जग में कई जानी पिरी मुंहिंजी कपोवारी पुगी आहे अची हालत मिठा मुर्गो मरण वारी सोना मुर्गो मरण वारी नेकी जग में कई जानी पिरी मुंहिंजी कपोवारी नेकी जग में विछोड़े बाद वर वर ॾेई कयम ते यादि हिन पर हित विछोड़े बाद वर वर ॾेई कयम ते यादि हिन पर हित रुन सरातियूं ॾींहं हित पए मथे मुंहं में विझी वारी रुन सरातो ॾींहं हित पए मथे मुंहं में विझी वारी नेकी जग में सजन तो सान थे शानी पर रुया परिहित का सजन तो सान थिए शानी पर रुया परिहित का समय सुहिणा भले भेटन संदन ही सूं सवार भले सुहिणा भले भेटन समय ही सूं सवारी पुगी आहे अब्दुल मालिक शाह नाले मिसल में साईं बादशाह छा पे चवे कुसी हित कई किरोड़े लाइन अदाम कई आजज़ कुसी हित कई किरोड़े लाइन अदाम कई आजज़ अली मोहम्मद तो जी आई आहे हित हाण ही वारी अली मोहम्मद